हाजी इमाम साहब के भी याद क्यों था ऐं सलाम पेश क्यों था उन मरहूम के जेको असांजे लाइ कुर्बानी ॾेई हाउस खैरपुर में पीर सईद मुर्तज़ा शाह राशदी खिताब कंदे मुस्लिम हाउस खैरपुर में पीर सईद मुर्तज़ा शाह राशदी खिताब कंदे मुस्लिम हाउस खैरपुर में पीर सईद मुर्तज़ा शाह राशदी खिताब कंदे मुस्लिम हाउस खैरपुर में पीर सईद मुर्तज़ा शाह राशदी खिताब कंदे उहदेदार साईं असांजो मुर्तज़ा शाह राशदी साहब ऐं गुलाम रसूल चीमा साहब ऐं ॿिया जेके असांजा स्टेज ते दोस्त वेठा आहिनि ऐं जेके पंडाल में वेठा आहिनि सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम भेज पागारा जो रोटी चुराए उसे सूली पे चढ़ा दो जो रोटी चुराए उसे सूली पे चढ़ा दो जो मुल्क को लूटे उसको कुर्सी पे बिठा दो जो मुल्क को लूटे उसे कुर्सी पे बिठा दो लिखा है तकदीर कलम ने कातिब कलम ने जो लिखा है वक्त के कातिब कलम ने गुर्बत नहीं मिटती तो गरीबों को मिटा दो जीअं त अॼु असां जेके असांजा दरारा में 31 अक्टूबर 2015 में जेके शहीद थिया असां उन्हनि खे सुर्ख सलाम पेश करण लाइ हिते सभु दोस्त गॾिजा आहियूं ऐं उन्हनि खे जे लाइ दुआ बि घुरी आहे ऐं अलाह साईं खां बारगाह लंबी आई दुआ आहे त अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे जन्नत में आला मुक़ाम अता फरमाए छो त शहीद ज़िंदा हूंदो आहे असांजो इहो ईमान आहे छो त क़ुर शरीफ़ में अलाह साईं फरमाए थो त शहीद जीअं तव्हां खाओ था ईअं खाईंदा आहिनि ईअं ई पीअंदा आहिनि पर उहे जन्नत जा खाधा ऐं जन्नत जो मशरूब पीअंदा आहिनि सुभान अल्लाह सो असां जेको असांजो गाज़ी सैयद इस्माइल शाह राशदी ऐं असांजा गाज़ी साईं मुर्तज़ा शाह राशदी आहिनि कि अलाह साईं वॾी ॼमार ॾे अलाह साईं हिननि खे अञा वॾो कमु वठंदो जो अलाह साईं हुननि खे पंहिंजे फज़ल करम सां अलाह साईं हुनखे वॾी हयाती ॾिनी आहे हिते बि हुनखे ज़िंदगी ॾींदो असां हुनजे लाइ दुआ घुरूं ऐं असां जेको आहे इन जे जेको आहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां मुसलसल जेको आहे इहा इन ते नेग्लेंसी या इनखे जेको अंडर एस्टिमेट कयो थो वञे त इहो तव्हां यादि रखो त जीअं राति गुज़रण खां पोइ सुबुह बि थींदी आहे इहा असां पीपुल्स पार्टी जे माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं त अॼु तव्हांजो दौरु आहे सुभाणे इहो दौरु बि मटिबो हिकु सिज ॿ बादशाह चवंदा आहिनि इनशा ताला इहो वक़्तु असां वञो असांजो ऐं तव्हां बि यादि रखियो असां तव्हांखे कोन छॾींदासीं तव्हांजे अगरि कंहिं एमपी एमएलए मथां का हवाई फायरिंग थी थिए त तव्हां एफआईआर था करायो ऐं असांजा तव्हां जोधा जवान शहीद कया आहिनि तव्हां इहो न सम्झो त तव्हांखे इन जो जेको आहे इहो खून रहाएगा वेंदो इहो खून जो फुरे फुरे जो हिसाब थींदो ऐं तव्हां यादि रखियो हिते ॿी संगत में जाम वेठी आहे बार बार इहे संगत खे असां चऊं था बाबा मुख़्तसिर ॻाल्हायो त जीअं दोस्त पंहिंजो घर ॾे वञनि छो त पंहिंजो हिन महिल पंहिंजो अमन अमान जी सूरत गैर यकीनी लॻी पई आहे को माण्हू महफ़ूज़ न आहे रस्तनि में घरनि में माण्हू महफ़ूज़ न आहे इन करे मां पंहिंजे इहे लफ़्ज़ ॾेई करे पाण जाइ वठंदुमि ऐं ॿियनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त मुख़्तसिर तकरीर